सिंध जेके बि वॾा इनकलाबी ऐं आदर्शी इंसान पैदा कया आहिनि उन मां हिकिड़ो वॾो इनकलाबी ऐं आदर्शी इंसान कामरेड हैदर बख़्श जतोई आहे। कामरेड हैदर बख़्श जतोई जी शख़्सियत ऐं उनजे किरदार जी इनफ़रादियत ऐं इफ़ादियत इहा हुई जो हुन पंहिंजो पाण खे डी क्लास कयो। हू मथे तबिके मां हो ऐं उनजी जेका नौकिरी हुई उहा डिप्टी कलेक्टर हो हैदर बख़्श जतोई, पर हुन पंहिंजनि हारियुनि जे लाइ पंहिंजे वतन जे माण्हुनि जे लाइ उन डिप्टी कलेक्टरी खे छॾे उनखे थुॾे हारियुनि सां गॾु अची हेठि माण्हुनि सां गॾु अची वेठो। 1 यूनिट जो ज़मानो हो ऐं 1 यूनिट वारो ज़मानो इंतिहाई ॾुखियो ज़मानो हो, छाकाणि त अयूब जी मार्शला लागू हुई, पन बि कोन थो चुरी सघियो, चो तरफ़ सियासी कारकुन ते ॾाढो ॾहकाउ हो, उन्हनि मथां ज़ुल्मतियूं सचियूं पई वयूं ऐं जंहिं बि माण्हू आवाज़ु बुलंद थिए कयो पंहिंजे धरतीअ जी पंहिंजे वतन जी हारियुनि जी नारियुनि जी ॻाल्हि थिए कई उनखे जेलनि में वाड़ियो थी वियो। कामरेड हैदर बख़्श जतोई सां बि ईअं ई थियो, छाकाणि त हीउ उन ज़माने में तमामु घणो सरगर्म हो, एहतिजाज थे कया, रैलियूं थे कढियूं ऐं ख़ासि तौर ते हारियुनि खे कठो करे उनखे ॿुधायो त ज़मींदारनि जूं इहे ज़िमेदारियूं आहिनि ऐं तव्हां हारियुनि जा पंहिंजा हिकिड़ा अलॻि हक़ आहिनि। थींदो छा हो त हिकु तरफ़ संध्या वॾेरा हुआ ऐं ॿिए तरफ़ धारिया हुकुमरान अंग्रेज़ हुआ। उन ॿिन्ही जे विच में कामरेड हैदर बख़्श जतोई इंतिहाई जोश सां वलवले सां ऐं अखियुनि में आदर्शी ख़्वाब सां ॾे सिंध खे ख़ुशहाल ऐं सरसब्ज़ शादाब बणाइण जे लाइ जदोजहद ऐं कमु करे रहियो हो।